चढ़ियो जानू तेहड़ा मुड़स खबरदार केड़ा आयो तहे खबर करेगा वो जो नालो सिपाही सरोटो मां आन होनी तो मरोटो तो असल माई विसरी दी भाई अरे केड़ा आया बुधायो साबू सिपाही सरोटो निभागा भजू जब भजू मुखे तो पंदरू कालाने पे मजबूर न करो अटे वती अरे ये तो लट्ठा साहब ने कितना मेरा चाहिए तब मुखे कूड़ो या सच्चो हथियार जरूरी है पर अज कोने छली 2 साल 2 साल पुछा अंज तो भजिया मुझो नालो भी सिपाही सरोटो आ मां एन होनी 2 साल मरोटो जो असल माई भी शरीफ ही तने कोने छली 2 साल यू छा के युगता अटे में एडो पानी थींदो आ हाने मानी कीए पचंदियूं अटे में पानी पियो न पुछा थी पियो तो खछा जो एतराज छो न कंदम तू बता कम कंदे तो एतराज कंदम न मुके समझ में गाल नथी अचे जने मतो सगालाया बुकोन तो तुम छो छी गलाई मुद्दा तू भले न गलाए मां त गलाईंदी साए न वो तू तगलाई जर ब्रुगल हा तो ख तगलाणो आ न ॾिस न नई खदड़ी मेले में ईंदी आ त कुझ तो नुक़सान थींदो न पोइ इन में ग़लति कहिड़ी ॻाल्हि आहे ओ होल्डर तू रुगो वेजण में पूरो होई होदा भाजी सजी साड़ी वई हली खबरदार तू चकड़े के में मत पड़े भाजी असा जी है भले थड़े किनी त तू चकड़े कम जडी तो सा के लाई भी नता त तू फिरी चती ते असा न तुझे गंडे फिरी असा या दर तो मैं दूने में दबलो भाजी जो रुगो खानो खराब कयो थई ज़ियान कयो थई ऐ ता दा चो सा कुछ भी न मुझे तो बाबा तमा बिने भेंडरन के शैतान जे तुत्ते पयला असा जडी ता त नता के लायू त ता हर बरवत जी गिच में फिट चपक अड्डा सुबता जी अदा बता अड्डा यो पंजो अटे में पानी वधिक पची वियो आहे न जीअं दरिया ॿोॾी दिया त यको कचो ॿोड़ी दो ईअं ॿुॾी वियो आहे छा कयां अच अदा बता पोत दरिया जी कप ते वई अटो पे गोए चा न लोटे में पानी अथो हीअं कम त हीअं थी वियो पोइ ख़बर अथई त वई वियो छो न अदा बता जिने वरी डायरी वता ते टोका कर क्यों अरे मां केरी शला ॾियां तो इन में थोरो अटो ॿियो मिलाई दे न को अटो सख्त थी वेंदो पोइ पचा कर पखंदासीं अंतो तो के भाॼी छाड़े छॾी आहे उहा अदा बता मतो भाजी कढी असां खाईंदासीं एतिरो जेको सड़ियल आहे न तरो वरी हुननि खे ॾींदासीं हेलो अन्ना यो कीअं भला न सच तो चाहिए मथे मड़ी पे तो फेराई हाँ आओ अच्छा सफाई गाला अच्छा हाँ चलो ठीक है गुरबदी अड्डा नुरल का खुशी वारी ख़बर आहे छा हाँ वदा नीरल साबुअ खे पुलिस काबू कयो आहे गुरबदी हट त असांजा दुश्मन दूर थी विया दूर छा असल चिकना चूर थी विया सफ़ा भरपूर थी विया अड्डा नुरल हाँ हाणे मुझे हाँ ते असल बर्फ जो टुकड़ो पियो ऐं हाणे ई त मुंहिंजो ह्या थधो थियो आहे गुरबदी हा दा असांजी जेका ॿिन्ही भाउरनि जी ॻोठ में इज़त आहे न या इज़त न लूसल खां सठी न थी तॾहिं त गंद में लठियूं पिया न इहे गंद वारियूं लठियूं हिननि जे पुठाड़नि ते ॿिके वारा खोड़ा ठाही जो हाणे हल त हली उबते सुबते सां मिली चऊं गुरबदी हलो अदा बुता जल्दी मानी कहिए तो तुम्हारे ने जो अतर साड़ियो
जल्दी खड़ी अच वाह जी भाजी में खुशबू थी अचे वाह वाह यार पी आपकी खुशबू थी भाजी में अल्लाह अने ये तक कयूं हां इकोलो गरम कतु करा इकोलो गर तो के मकर रहे सही आता अति सर्दी जी अति गर्मी ॾिसे थी न भेनरुनि जी बेइज्जती जे करे ये असां खां पला नथा वठनि जहिड़ी तहिड़ी पाण पचाए खाइनि था असां ज़ालुनि खे सलाह बि नथा कनि अधी ॿुध मुड़ुसनि ॾे हुजे त करे हलूं थियूं मन ॿगिरा ॾियनि ना दी वॾा बेस्ता दी इज़त कोन कंदा अदा बात को तो वञो कॉल करो वञो हे ॾिसो बा हे मुड़ुस पिया था अकेला वेठा हिते मानियूं खाइनि ऐं मायूं वरी परते वेठियूं आहिनि अदानूरल असां जूं भेनरूं मुड़ुसनि खे मानी टिकी पचाए ॾेई पाण अदब में पोइते थी वेही रहियूं अथई इहे सही खानदानी मोतबर ज़ालूं चुप कयो सतो नंबर कूड़ा ये नाए असा पान हुनन के मानी खा कुन ता असा उनन के परे कर छडियो पान पचाई तो पंज पान कंदा छी हां असां मानी भाॼी पंहिंजी पचाई आहे हिननि सां असां किटी कई आहे असांजी तौबा छो दी छा कयो आहे तव्हां जो हरू भरू जा कदार पिया था थियनि गुरबती जेकॾहिं हिन जी का ग़लती आहे त ॿुधायो असांखे हींअर ई हाणे जो सैंडल दून वारो गुरबती ऐं माथो भञा हिननि ॿिन्ही जो पेंडल मथां चढ़ी अदा ॾो असांजो आहे छा कयो आहे छोकिरी तव्हां अदा असां हिननि जी भेणनि खे कावड़ाए घर मां कढियो आहे हिन करे इहे असां सां नथा ॻाल्हाइनि तव्हां जो ऐं असांजे ज़ालुनि जो रोज़ रोज़ जो जहिड़ो तमाशो बणिजी वियो आहे माण्हू हाणे असां ते खिलूं था कनि असां ॿारनि जी न ॻोठ में इज़त आहे चार माण्हू असांखे सलाम कंदा आहिनि हा हो असां को हिन ॿिन्ही ॿाहिरनि वांगुरु लोठा लोफर थो रहियूं जो तूं ठड़क ठगियूं कंदा असांजो हिन ॻोठ में दाबो आहे माण्हू झुकी असांखे सलाम कंदा आहिनि टप खां गुरबती वडे वा बुत पर हिनन जी गोठ में इज्जत हिनन जो दाबो आ बाकी मुआरो भागडो ऐं मंगाबो आ कमाल ठकयो यार तव्हां जी भेनरूं पाण खे देसी थियूं सम्झनि ऐं असां जूं भेनरूं धारियूं ॼण विलायतियूं आहिनि मुंहिंजी तौबा अने तव्हां ॿुधायो असां हिननि सां ॻाल्हायूं जंहिंमहिल मुत बुरियूं थियूं असां या उथूं था त मुकूं ऐं असांखे वरी विछाए थियूं छॾनि असांजी भेनरुनि सां अहिड़ो वेर थियूं विझनि ॼण दुश्मननि जी फ़ौज में भर्ती थियल आहिनि तव्हां सही था चओ ॿई गुरबती छोकिरी उथो पंहिंजे मुड़ुसनि खां माफ़ी वठो पंहिंजे मुड़ुसनि खां त क़यामत में वठ न थिएव असांजा मुड़ुस असांखे माफ़ कयो सिबत तूं छा थो चवीं बसि अदा उबता न्याणियूं हली आयूं आहिनि न न्याणियूं आहिनि त ज़ालूं पर अधु न्याणियुनि जो मिसाल ॾिनो आहे असांजूं त खणी ज़ालूं आहिनि पर तव्हांजूं त न्याणियूं थियूं न बसि हाणे पंहिंजी कावड़ ख़तमु कयो ऐं असां सां छा कयो अरे हाणे जेकॾहिं मानी पचाई छव त ज़ालुनि खे बि खारायो गुरबती असां वञूं था थाणे ते अरे हाजी लकुड़ खां पोइ मीरू ऐं साबूअ खे बि पुलिस गिरफ़्तार कयो आहे गुरबती हज लकुड़ मिरल ऐं साबू जेके अथई न ये पी खां अॻु में जावल अथई मुठ ते घिसी कया न अरे पोइ त तिरकी पवंदे मथां चढ़ी अरे हेॾे छोरा भेड़ तो पढ़ाई जा जो नचंदो थो अची इन खां वधीक मूं वटि ख़ुशीअ जी ख़बर आहे बाबा कारा अरे त पोइ ॿुधाए न प्यारा कहिड़ी ख़ुशीअ जी ख़बर आहे इन ख़बर जो होटल ते हुल्ला लूरल भुरल जो इन ख़ुशीअ में हाउस फुल आहे माना त नूरल भुरल वारनि जे फ़ाइदे जी ॻाल्हि आहे हा उन्हनि जे फ़ाइदे जी ॻाल्हि आहे हिन मौक़े ते नूरल भुरल वारनि जी ख़ुशी माना असांजी ख़ुशी आहे अरे ॿुधाए कहिड़ी ख़ुशीअ जी ख़बर मिली अथई मीरल ऐं साबूअ खे पुलिस गिरफ़्तार करे वई अथई वो हिते रखीसि हाणे असांखे चइनी तरफ़नि खां फ़ाइदो आहे उहो कीअं बाबा कारा ओ मुंहिंजा प्यारा हाणे इहो हाजी लकुन मीरल ऐं साबू जल्दीअ में कोन था जेल मां आज़ाद थियनि तंहिं करे ही सॼो वाड़ो असांजे हवाले आहे छो त नूरल भूरल वारनि जो साथ असां सां आहे बाबा ओ मुंहिंजा पीउ
मुंहिंजी मां जा सॻा मुड़ुस मूं वटि हिन महिल 2 भेनरूं हुजनि हा न मां नूरल ऐं बुरल वारनि खे ॼाहां। अरे उहो त तूं जाए माणे खे मौत खणी वियो, ॿियूं किथां ॼमना? हा पर पापा जेका अॼु ख़ुशी मिली आहे न हली ॻोठ में शरबत था विरायूं। ऐं मुंहिंजो सुहिणो सरोटो सदको वञे। न मश्करी मां खदड़नि सां मज़ाक मश्करी कोन कंदो आहे। सुहिणा सरोटा मां त नाले में खदड़ो आहियां पर अहें मुड़ुस माण्हू। ॿुध तुंहिंजी माईअ मुंहिंजी माईअ खे ॿुधायो पर इनखे भाकुर ऐं हीअं चिमी बि विझी पियो ए मां खसर कोन सम्झो आहियां। ॿुध इहा घर वारी तुंहिंजी माइट न वई आहे छा? इन सेठ लकुण खां पोइ मीरल ऐं साबुअ खे तो सेंट्रल जेल मोकिलियो आहे न, इन ख़ुशीअ में तोखे ॿिचा भाकुर थी हणा। बाबा वाह चूड़ा सॼो ॻोठु ख़ुशि थियो आहे छो जो आजी लकुड़ जेको आहे न उहो दुनिया जो आख़िरी ज़लील आहे। उन सां न जेको गॾु हूंदो उहे वरी कहिड़ा चङा हूंदा। फ़िलहालु हुनखे अॻिते करे छॾियो अथऊं। पोइ हाणे खतन भाग हिन ॻोठ जा। अलाह कंदो तव्हां पुलिस वारा सदाईं ख़ुशि हूंदो पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, असां फ़क़ीरनि सां न फिटाईंदा कयो। असांजी पिट परे ताईं वेंदी थी, परे ताईं। चङो हाणे मां हलां थी सिरोटा। तूं जे हली थो त मां टुकां थो। अदी छा थियो आहे? ख़ैर ताए छो एॾो काकड़ो कयो थी अदी? शाबाश त अदी आस्ते त ॻाल्हायां थी। तुंहिंजे कननि जा जेके स्पीकर आहिनि उहे वॾा थी विया आहिनि। हा दिया मां सम्झो तूं रुगो इहो ॿुधाए त मूंखे सॾु छा लाइ पई करी? सवेर खां रड़ियूं पई करी। छॾु हिन जे लाइ थी कयां त पंहिंजा कन कीटा करे मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। अदी ॿुधाए न, कन मुंहिंजा तोॾे आहिनि। भाड़े में इहा ॻाल्हि आम थी हले। हाजी लकुण जा आहिनि न ॿ दोस्त इहे यार मीरल ऐं साबू ॿधजी वई। अदी किननि कमनि जो नतीजो बि इहो हूंदो आहे। नियत पलीत माण्हू हाणे पिया आहिनि काठ में। वॾा आया असांजी बनी ते कब्ज़ो कर। अहिड़नि माण्हुनि खे अलाह मारे बि नथो। हाजी लकुण खे ख़ुदा गरक करे कख पन ते आशिक हाड़ी करे न इश्क त ख़बर पएसि मोए खे। अदी इहो नंढे इलाइक़े खां बेनोसो आहे, इन जो ॾोह कोन्हे। शादीअ खां पहिरियां तूं जे मुंहिंजे पोयां बि त नासू हणंदो न कुते वांगुरु। पोइ ॾिठई न नूरल बुरल नासू भञी विधनि न। अदी उहा दुश्मनी अॼु ताईं हलंदी थी अचे। नूरल बुरल जी इज़त उन्हनि खां बर्दाश्त ई कान थी अचे। नथी थिए त चढ़ेनि मुंहिंजे अंगूठे ते। असां को उन्हनि जे घरां था खाऊं छा? मुंहुं में जो कहिड़ो सलाह वेठा था कयो? तव्हां केरु आहियो? असां तव्हांजो ज़ालूं। त पोइ मुड़ुसनि जो चवण छो नथियूं कयूं? असां तव्हांजी भेनरुनि ॾे कोन वेंदियूंसीं। तव्हां ॿई असांजी भेनरनि जे घर वेंदो ऐं उन्हनि खे परचाईंदो छो त उहे तव्हां खां वॾियूं बि आहिनि ऐं तव्हां जूं भाॼायूं बि आहिनि। ईअं न त बुता। हा त बता सही थो चईं न। जेतिरी इज़त असीं तव्हांजी था कयूं न एतिरी इज़त असां पंहिंजी भाॼियुनि जी बि कयूं था। कूड़ थियो हरणो। असांजी एतिरी इज़त कोन थियूं कयो जेतिरी असांजी तव्हां बेइज़ती थियूं कयो। जेको सम्झो। असां सभु सम्झूं था को एॾा वञल न आहियूं। तव्हां वञो असांजी भेनरुनि जे पेरनि ते हथ रखी ऐं उन्हनि खां माफ़ी वठो। असां तव्हांजे भेनरुनि जे पेरनि ते हथ कोन रखंदियूंसीं। ठीकु आहे पेरनि ते नथियूं वञो त घटि में घटि गोॾनि ताईं त वञो न। जे न त असां कावड़ जे हलिया वेंदासीं ऐं तव्हां बुख मरंदो मानी बि कोन मिलंदव। अदी ही कावड़ जी विया न अदा वॾे खे वञी दाह ॾींदा पोइ अदा घटि वधि ॻाल्हाईंदो। हिन खां भलो आहे त हलूं थियूं। ठीकु आहे असां किनो मुंहुं करे ॿई वञूं थियूं। उहा त हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे न जहिड़ो बि बुत कयो पर हितां त वञो न। शरबत पियो बाबा शरबत पियो। ताज़ो मिठो शरबत पियो। बीड़ बि हिननि खे प्यारियो ॿारनि खे ॿार बीठा आहिनि। हा हा हेठि थी भागा थोरो हेठि थी। अचे बाबा हे वटि वटि जल्दी कयो जल्दी कयो जल्दी कयो जल्दी कयो। बाबा तव्हां खणी अचो शरबत वठो। तव्हांजे ॿाहिरनि जा दुश्मन धूड़ थी विया ऐं असां बि सुखिया थी वियासीं। अदाकारा अच मूंखे बि ॾे। हाओ हाओ अदी हाओ हाओ। अरे हेठि थी भागा। हे पाण पी जाए। हे पंहिंजे मुड़ुस खे प्यार जाए।
असां बाबा वॾा सुखिया थी वियासीं। बसि अचे हे बि वठि भला, छा यादि कंदी आहे, खड़ो। अदा यादि ई असांजे भाइरनि जी मुर्सी जो जेके दुश्मन थी वो अंदर पिया अथई। हाँ ठीक है, मेहरबानी मेहरबानी। शरबत पियो, शरबत पियो। वातुड़ा अचे, तू भी शरबत जो गिलास पी। अचे, छा यादि कंदे? छा ॻाल्हि आहे शमो, वती तो ॻोठ वारनि खे शरबत पियारींदो, ज़ाल जो ॿारो थई आहे का बास पूरी थी थई? ई सम्झ, बास पूरी थी आहे। अच्छा बासियो इहो ई बासियो में त हाजी लकुड़ ऐं उन जा दोस्त समूरा जेल हलिया वञनि ऐं असीं सुख जो साहु खणो। हलो सभु ॻोठ वारा इहे था चवनि। छो न चवंदा? माण्हू मिठाइयूं विराईंदा, मिठाइयूं। ख़बर थी, हाजी लकुड़ जे करे ॻोठ जी का बि न्याणी ॿाहिरि न निकिरी सघंदी घर खां। ऐं हाणे सभु ख़ुशि हूंदियूं। हाँ शमो, हाणे न ॻोठ जा कुंवारा ॿार परणाइबा, झुमरियूं थींदियूं, ठुमका थींदा, दोल वॼंदा। हाणे बाबा असांजी रोज़ी खुशादी थींदी। अच्छा, तू ॻोठ जे ॿार जो तोहर कंदे छा? अरे खदड़ो सोई खदड़ो। न चओ मूंखे खदड़ो, अहिड़ो मथे में में हथोड़ो जो हुजे विञाए छॾींदो। वठो मां जो शरबत, वॾी गिलास किनो। वाचूड़ो वयो हलियो, छो न हवा जे घर हलियो वञा। ॿ टे कुर्ब जा गिलास बि पहिरियां शरबत वारा ऐं कुर्ब वारी कचायूं बि कयासीं। हे लॻे थो मूं वारो छोरो अलू, उहो बि वयो बचुल बिंदरीअ रे। हा, इहो ई सही आहे, इहो ई सही आहे। छॾ मूंखे परे सिधी। छाए छिदी छो न थी? पोया भाकुर पाइण वारी हुजत तो कीअं कई आ? इहा हुजत असां खां कराए वई आ, असां पाण कोन कई आ। हाणे पंहिंजो मुंहुं सिधो कयो, असां तव्हांखे परचाइण आया आहियूं। बेस तो करे वई इज़त करण आयूं आहियो। इहा तव्हांजी इज़त असांखे नथी खपे। सवेल ई पंहिंजो रस्तो वठो मायूं। अदी हलिया था हलूं। अदी गर्मी पाण हिननि खे परचाइनो त अदा नूर वारा असां ते कावड़ कंदा। हा अदी चवीं त सही थी। ॾिसो असां तव्हांजूं भाॼायूं आहियूं ऐं तव्हां बि असांजूं भाॼायूं आहियो न, त पोइ असां छा कयूं तव्हांखे? त पोइ घणा दफ़ा तव्हांखे माफ़ कयूं? बसि इहा आख़िरी दफ़ो असांखे माफ़ कयो। तव्हां जूं अटकलूं असां चङी तरह सम्झंदियूं आहियूं। तव्हां ई असां रुठा चङा आहियूं भाई। ना भाॼाई ईअं न कयो। न कर भाॼाई न कर। हेॾिस मां हथ थी ॿधनि, बाहूं ॿधण जी किनी कोशिश न कर भाॼाई। माना ठाह खां इनकार आहे न? हा ठाह खां इनकार आहे। 24 कलाक तव्हांजो असां सां तकरार आहे। इहो तकरार हलंदो रहंदो, पर हाणे असां सां परची पओ। इहो किनो मुंहुं खणी असां घर कोन वञी सघंदियूंसीं। छो असांजे भाइरनि हाणे गैरत कई आहे छा? हा, कुझु उन्हनि जी गैरत ऐं असांजे भाउरनि जी इज़त उन्हनि असांखे तव्हां ॾे मोकिलियो आहे। अदी असांजा भाइर ऐं असांजा मुड़ुस विच में पिया आहिनि, असांखे त उन्हनि जी इज़त रखणी पवंदी न। अदी मां बि इहो पई सोचां, पर ही असांजी भाॼायूं ॼण असांजी सॼी सोटूं ई न आहिनि के धारियुनि ॼण असांजा भाइर हिननि खे भॼाया आहिनि। जो हिननि जो पलीतरू असां सां रलजे ई कोन थो। रलबो हिननि खे रलबो, जॾहिं पाण सां हिननि खे गॾिबो। ठीकु आहे, असांजो तव्हां सां ठाह आहे, पर जेकॾहिं वरी असां सां को वेर विधो अथव त मां तव्हांजो मेर कढी छॾींदमि। छो त मां आहियां मांधाणी। जेकॾहिं फेरो खाधुमि त मुल्क लसी ॾिसंदी लसी। हा, हाणे जॾहिं बि असां सां वेंदियूं कयो न त ज़बान मां ज़हर जे बजाए मिठो चलाईंदियूं कयो। छो जो मां हाजाणी आहियां, हाजाणी होॾ ते चढ़ियसि न त तव्हांजी लोड लाहे छॾींदसि। हा, हाणे ॻाल्हि ॿुधो माई, वञो हितां। जेको तव्हां असांखे बेइज़्तो कयो आहे न, मुड़ुसनि ऐं भाइरनि जे सदके में तव्हांखे माफ़ कयोसीं। खॼो असांजी जान। अती हल त अंदरि हलूं। शंभू वाकारा रोटा ट्रैक्टर जे ताले जहिड़ो मुंहुं खणी ते वेठो हा। जहिड़ो बि आया तुंहिंजो आया, ख़र्च तुंहिंजो कीअं खुटाया।
जहिड़ो बि आहियां तुंहिंजो ई आहियां। इन्हनि पैसनि जे करे त मूंखे वणी थो, बाक़ी तो में आहे छा? मूं में सभु कुझु आहे, तूं थोरी जांच त लही ॾिस। मूं जांच लधी आ, न तो में शर्म आ न तो में हया आहे, ऐं ना ई वरी तूं इज़त वारो आई। छो इज़त वारो न आहियां? हाजी लकुड़ जी मिल्कियत ते मां नथो करी, बाक़ी त तुंहिंजे दर ते कुत्ती बि कोन्हे। उहा बि वठंदुसि, तूं रुगो हुकुम त कर। मां त राज़ी आहियां, पर तूं पंहिंजा पैर झले न सघंदे, तोखे न पुठ आ न मिटनि। छो न आहे, मूं वटि हाणे पुठ बि अथई मुठ बि अथई। केड़ी पुठ ऐं केड़ा मिट अथई? नूरल भूरल जी पुठ आ ऐं हाजी लकुड़ वारो वाड़ो जेको आ उहा मुंहिंजी मुठ आ। हे जेको माल मिल्कियत आ इहा सम्झ त मुंहिंजी मुठ आ मुठ। पोइ कॾहिं थींदो पीउ ऐं पुट घोट? पहिरियां मां तोसां लाऊं लहंदुसि, मां पोइ मुआरो पुट बचुल बोनीअ खे भॼाए कोर्ट में निकाह कंदो। ॾिसंदसि कॾहिं तूं मोड़ बदंदे ऐं कॾहिं इहो कारनामो थींदो। ॿुध, इहो अच्छे मुंहुं करण वारियूं क्रीमूं त मूंखे वठी ॾे, रोज़ हणी राति जो सुम्हां ऐं जॾहिं मां सुबुह जो उथां त मुंहिंजो धूनाड़ ईअं चिमके चिमके तिजला ॾे। पहिरियां माल कढ माल, पोइ पंहिंजे सोणे थियण जो ख्याल कर। ही वठ माल, भले कर मूंखे कंगाल, हेठि त थींदी मुंहिंजी तूं ज़ाल। लॻे थी हीअं तो ॼण साल खां पोइ गुज़ारे वेंदे। हिन साल त हाजी लकुड़ जो माल मुंहिंजो आ, ऐं जॾहिं जेल मां निकिरंदो त मां हुन वटि हूंदुसि ई कोन। ठीकु आहे, हाणे हवालनि खे छॾ, जल्दी तां निकिरण जी कर, किथे वाचूड़ो न अची वञे। ठीकु आहे, वाचूड़े जा तो भव न ॾे त किथे उॾामी न वञा। अदा चुपटा जी अदा बता अता वाजो दालू नाइन दल पुलिस वाजो हटा दल दो बोको जो बिठियो अदा बता इन में उन्हनि जो कसूर त न आहे न, मतलब तमन्ना त असांजो रोवा। हा न अदा बता असांखे पंहिंजो डंडो उभो करणो पवंदो न, पोइ उन्हनि खे ख़बर पवंदी। हा दा चुपटा डंडे में वॾी ताक़त आहे, डंडो जंहिंमहिल फिरे थो न त माण्हूअ खे ॾकणी बि वठी थी वञे, डंडो वरी हीअं फिरे थो त गर्मी बि थिए थी। मुंहिंजी तौबा, ॿियो न त छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे, बसि तूं मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। असां वरी ॿनीअ में जेकी हाजी लकुड़ पैसा लिकाया आहिनि न, पोइ उन जे बारे में सोच। अदा बिता फ़िलहाल वात ते खोरे हणी पंहिंजा चप बंदि करे छॾ, जॾहिं न नूरल ऐं भूरल को पंहिंजी ॿनी जो हिसो वठंदासीं न, पोइ सोचींदासीं उन पासे हिसो वठंदासीं न जंहिं पासे हाजी लकुड़ पैसा पूरिया आहिनि। अदा बिता अॼु मूंखे ख़बर पई आहे न त तो वटि बि अकुल वॾो आहे। मूं वटि अकुलनि जा मन अथई, मन बकाइदे बचका भरिया पिया आहिनि, कंहिंखे अकुल खपे न मूंखां वठी न, मां थोरो ॾींदो छा 5 रुपया। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बिनी बारनी जोड़ी सलामत हुजे। सदा ही आबाद हूंदे। हाजी लकुड़ वारनि जो तव्हां वाह जो बंदोबस्तु करे छॾियो। हा, हाणे भली ये जेल जी दाल खाईंदा न त ख़बर पवंदा न। अरे हाजी लकुड़ जो कुते जो पुछ सदाई टेढ़ो। अवा इन जो सुधरण मुश्किल हो, हाणे जेल में जॾहिं जूता लॻंदसि न त इहो 8 गिराठुनि जहिड़ो मुंहुं खणी कंहिंखे ॾेखारण जे लाइक़ बि न रहंदो। ऐं जे थींदो त पोइ वण में ऊंधो टंगे उबदाणे में माकोड़ा विझंदासीं मथां चढ़ी। भाऊ अॼु सॼो ॻोठु ख़ुशि आहे, इन ख़ुशीअ में शमूकारो ॻोठ में शरबत पियो विराए। अरे अदा ये ॿई पीउ पुट हाजी लकुड़ जे लछण जा सतायल अथई, हाणे थिया न आज़ाद त न आहिनि ख़ुशि। आई हवी मूंखे ख़बर पई आहे त इहो कारो वरी ॻोठ में आयो आहे। छा थी पियो? सभु कंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे, हिन ॻोठ में ईंदो वेंदो। मां कंहिं ॿिए जी ॻाल्हि कोन थो कयां, मैं हिन 4थे नंबर चापलूस जी ॻाल्हि थो कयां जेको हिन घर में आयो हो। तोखे कीअं ख़बर पई? मूंखे पाड़े वारनि ॿुधायो, मुंहिंजी बदनामी थी आहे त तव्हांजे घर में को केरु मर्द घिड़ियो। ओॾी महिल बदनामी न थींदी अथई जंहिंमहिल माइन जा कपिड़ा पाए मुंहं ते मेकअप करे शादी न ऐं मेलनि में नचंदो आई। हू ज़मानो ॿियो हो, ही ज़मानो ॿियो आहे। मूंखे रुगो तूं इहो ॿुधा त हिन इहो शमू हिन घर में छो आयो हो? छो ईंदो आहे? मिड़े ई हुन जूं ॻाल्हियूं ॿुधी करे ऐं हुन मां घर जे ख़र्च जा पैसा कढंदी आहे। बस मूंखे पैसनि वारे मसले मारे विधो आहे। किथे तूं हूर, किथे हू कारो लंगूर। वाचूड़ा,
हींअर वक़्तु ॾुखियो आहे ख़ासि करे तुंहिंजे लाइ इन जे करे हींअर गिरत घटि कर ऐं गैरत खे घटि करण जी त कोशिशि कयां थो अॻे त 2-3 महीने ईंदी हाणे त रोज़ भॼी बीठी आहे छा कयां जेकॾहिं न तुंहिंजी इहा हालत आहे न पोइ तो बि तरक़ी कई सो कई ऐं मुंहिंजी तरक़ीअ खे छॾ जेको तूं पंहिंजो पाण खे संभाल त मथो न कचो कंहिं जेकॾहिं थोरी घणी इज़त बचियल अथई उहा पंहिंजी धूड़ न कर मूं ते त आहियो बीठो आहीं जेकॾहिं न तोखे ॻाल्हि नथी वणे त मूं मां हथु कढ त मां वञी के पे में हथु विझां ऐं छो थी पंहिंजी ठहियल ज़िंदगीअ ते तो मली थोरो शर्म कर हया कर चवे छा तो तूं केरु थींदो आहीं मुंहिंजो हया शर्म कढण वारो मां तुंहिंजो मुड़ुसु आहियां मुड़ुसु बाक़ी थोरो चैनल फिरियल आहे उहा ॿी ॻाल्हि आहे बाक़ी फुल मर्द आहियां फुल मर्दई जेकॾहिं न मर्द आहीं न त मर्दनि वारा कम बि करे ॾेखार न त बाक़ी तुंहिंजा प्रकार पधरा आहिनि चङो हाणे बात न हण खच मां पलो पटे अहिड़ो मथे वारो ठोकींदोसि जो कुता अमृत कोन चटी ॾेई मो छितो थियो आहे मूंखे हाणे त वञणो पवंदो छितो छो आहे छितो कीअं न थींदुसि मां हिन काले खे बि भागा तोखे बि भागा सम्झा थो न पियो सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।